हीअ धण आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ़्ज़ धण अचो त पढ़ूं। अखरनि जा नाला धे हणे आवाज़ ध हण। पढ़ंदड़ खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त पहिरियों आवाज़ ज़बरुनि जे आवाज़नि मां, ॿियो आवाज़ पेशनि वारे आवाज़नि मां। ॿ आवाज़ मिलियल आहिनि पाण में, लफ़्ज़ ठहियो धण। मददगार लफ़्ज़ ही आहे। जुमिलो हीअ धण आहे। हईअ ज़ेरे ही हमज़ो पेशो हीअ धे ज़बर ध हणे पेशो ण धण। अलफ़्मंदा हाइए हे आहे। अचो त धण लफ़्ज़ खे लिखणु सिखूं। धे खे सिट खां मथां छिके सिट ते आणे धे ज़बर ध। हणे खे थोरो सिट खां मथे करे ऐं बाक़ी मथे लिखबो हेठि लिखबो ऐं पेश ईंदसि मथां हण धण। अखर अथसि धे ऐं हणे। आवाज़ ध प्लस हण धण। धे खे सिट खां मथां छिके सिट ते आणे उन सिट खां थोरो अॻिते करे सिट ते छिके मथां टुका ॾिबसि ज़बर ईंदसि। हणे खे थोरो सिट खां मथां लिखी हेठि गोल करे ऐं पोयों बि एतिरो ई मथे करिणो आहे जेतिरो अॻियों हिसो मथे आहे। हणे लिखबसि तोए नंढड़ो ॾिबसि ऐं मथां पेश ॾिबसि धण। इहो हो धण लफ़्ज़ लिखियोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हीअ धण आहे।